अल्लाह अकबर कबीरा। मुफ्ती मोहम्मद तकी साहब पांजे फतवा जे किताब जे अंदर एकड़ो वाक़ियो आंदो आ नजर तक जा। अल्लाह अकबर कबीरा नबी पाक मोहम्मद करीम दे मदीने का चंद मीलन ते बस्तिया 17 सालन जो नौजवान नबी पाक मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी साहबी बणियो आ। 20 ॾींहं नबी जी महफिल मिली आ। 20 ॾींहं इमामुल अंबिया दे कचहरी में बैठो आ। शाम जो पहरा अर्ज़ कंदो पियो आ आका मां बगैर पुछण जे तो मोहम्मद करीम जो कलमो त पढ़ियो आ पर दिल में ख्याल आयो अको मुझो नाराज होंदो छाजे करे वडो पुतरो अबे जो मां आया कम कार में हथ वंडराईंदो आ। अल्लाह अकबर कबीरा शाम जो पहरा नबी पाक मोहम्मद करीम का मोकल वठी करे पांजे अबे जे दरवाजे आयो आ। चौन सुभान अल्लाह। अबो चोंदो पिया कादो ईंदो पिया अब्बा जे नबी मोहम्मद करीम जो तू वडे में वडो कतर मुखालिफ आ। उन मोहम्मद करीम जो मां कलमो पढ़ी साहबी बणियो आ। अबो नाराज अम्मा भी नाराज। अबो चोंदो पिया नबी पाक मोहम्मद करीम जो कलमो त पढ़ी आयो आ कुरान सिखण को न दींदो मां। साहबी चोंदो पियो अब्बा घबराए ना जे नबी पाक मोहम्मद करीम जो अल्लाह कलमो पढ़ायो आ त कुरान भी अल्लाह सिखाईंदो। डाड्या तो सुभान अल्लाह ओ छा कंदो आ जेके नबी पाक मोहम्मद करीम दे मदीने नो काफिला मोटंदा रस्ते ते अगु वठी वेंदो आ काडो ईंदा पिया जे नबी पाक मोहम्मद करीम जे मदीने मां पो पुछा कंदो आ तमाके इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो दीदार मिलियो आ। दीदार त मिलियो आ ज़ियारत कईया कुर्ब मिलियो आ कुर्ब भी मिलियो आ। पो के कुरान आयत याद आ के लाइन याद आ नजर तक जा पुछा कंदे कंदे 3 सालन में मोहम्मद करीम जो कुरान तो याद कयो आ। चौन सुभान अल्लाह। ये नबी पाक मोहम्मद करीम जा सहाबा अल्लाह अकबर कबीरा जो तमासा के कुरान जो कदर नाए इन जे करे तमासा जी कुरान जे ला कुर्बानी नाए इन कुरान जी तालीम के हासिल करण जे ला कुरान जे निजाम के फाल करण जे ला सहाबा जे इज्जत जो कुर्बानी जान जी कुर्बानी माल जी कुर्बानी बच्चन जी कुर्बानी नबी पाक मोहम्मद करीम जो सहाबिया हजरत साद रज़ी अल्लाह तआला साद नाले तमाके केई मोहम्मद करीम जा सहाबी मिलंदा। हजरत साद जे चेहरे ते नबी पाक मोहम्मद करीम जी निगाह नबूवत पईया मावादन में चोदो को हस्ती जो नबी आ को वस्ती जो नबी को इलाके जो नबी को कौम जो नबी को खत्ते जो नबी को इलाके जो नबी को तहसील जो नबी को डिवीजन जो नबी पर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा वो नबिया शिमाल जो नबिया जनूब जो नबिया मशरिक जो नबिया मगरब जो नबिया इमामन जो नबिया अदीलन जो नबिया शहीदन जो नबिया गाजिन जो नबिया अरबिन जो नबिया अजमिन जो नबिया तालबन जो नबिया आलमन जो नबिया सालिहन जो नबिया मोहम्मद मुस्तफा तो नबियन जो नबिया। कोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। चौन सुभान अल्लाह। इमामुल अंबिया जो फरमाना बुखारी जे अंदर इंदो नबी पाक फरमायो जेको नाज़रा कुरान पाक दी तिलावत कंदो नबी जो सरदार फरमायो अल्लाह तबारक व तआला हरफ वदे कहने क्यों अता फरमाइंदो हुजूर ये भी जुमला फरमाया मां मोहम्मद मुस्तफा ये कोन तो चवा अल्फ लाम मीम एकड़ो हरफ हुजूर फरमायो अल्फ अलगा लाम अलगा मीम अलगा अल्फ ते डने क्यों लाम ते डने क्यों मीम ते डने क्यों जेकरे अल्लाह तबारक व तआला कुरान के अंदर ऐलान करे
हर फरब ते 10 रुपया मिलंदा त पढ़ी पढ़ी अंधा थी पवां पर तव्हां सां अॼु क़ुरान पाक खे पढ़ण जे लाइ तयार न आहियो नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा न क़ुरान करीम जे लाइ सहाबा जी वॾी कुर्बानी आहे नबी पाक जी कचहरी आहे नबी जो सहाबी हज़रत सैद रज़ी अल्लाह ताला अन्हु सैद नाले तव्हांखे नबी करीम जा कई सहाबा मिलंदा हज़रत सैद हज़रत आसिम जो भाटियो आहे मुंहं ते माता दंद बि वॾा रंग जो काड़ो आहे नबी पाक मोहम्मद करीम जी निगाहे नबूवत पईया रोई वेठो इमामुल अंबिया फरमायो सद रोंदो पियो आका मां पंहिंजे क़िस्मत नसीब ते नाल बि कयां थो पर इन ॻाल्हि रोआयो आहे एतिरी मुंहिंजी उम्र थी वई आहे मूंखे को संग ॾियण जे लाइ तयार न आहे साईं मुंहिंजो बाबो बि दुनिया में वियो अम्मा बि वई अपे जे हूंदे मुंहिंजी दुआ त घुरियल आहे पर अपे जे वञण खां बाद में चाचो आसिम बि इनकार कंदो पियो आहे कोई मांखे संग ॾियण जे लाइ तयार न आहे नबी पाक फरमाए ख़बर आहे न सद मां मोहम्मद करीम जी ॻाल्हि पोइ ते न कंदो डाड्या तो सुभान अल्लाह हज़रत सैद रज़ी अल्लाह ताला अर्ज़ कंदो पियो नबी पाक मोहम्मद करीम फरमायो सैद काथे आसिम काथे नबी पाक मुझे मोहम्मद करीम जो सहाबी अर्ज़ कंदो पियो आका आसिम त मुझो चाचो आसिम द घर नबी पाक फरमायो जेका न्याणी तुझे नाले ते निकाह जे काबिल आका निकाह जे काबिल इन जे करे मांखे चाचो न पियो दे हिकदमा ॾिसण जो सादो रंग जो काड़ो वार भी घुंडीदार दंद भी वड़ा गरीबी हाल अबो भी वयो अम्मा भी वई चाचो संग को न ॾींदो पियो नबी पाक फरमायो घबराए न आसम जे दरवाजे ते वञणो तुंहिंजो कमु आहे परणाणो मोहम्मद करीम जो कमु आहे अल्लाह मदद कंदो चौन सुभान अल्लाह वल्ला मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि भी इहो वाक़ियो बयान कंदा नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा दरवाज़ो जो खड़को हज़रत आसिम नबी पाक जो सहाबी निकरी आयो मां वादन में चवंदो हे मीर जो नौकरा हे नवाब जो नौकरा हे खान जो मुंसिया हे भोतार जो मुंसिया सहाबियो तव्हांजे नसीब जो मुकाबलो कहिड़ो कंदो तव्हांजे भक्तन जो मुकाबलो केरो कमो जेके नबी पाक मोहम्मद करीम जा गुलाम ऐं नौकर डाडा तो सुभान अल्लाह जी जो दरवाजे ते आयो हज़रत आसिम रज़ी अल्लाह ताला नो निकरी आयो हज़रत आसिम जी नर हज़रत सैद जे चेहरे ते पईया चोंदो पिया भाटरा मां त तुझे मथा नाराज कदे जो मंगनी टुटी वई मां तो के रोकियो मुझे दरवाजे ते नहीं ईंदो घर मां तो के पांजी न्याणी ॾियण जे लाइ तयार न आया हज़रत सैद चोंदो पिया तकड़ न कर न्यापो त मां खणी आयो मां को पुछा त कर न्यापो कंहिंजो खणी सॾु कंहिंजो खणी आयो हज़रत आसिम चवंदो पियो कंहिं मोकिलियो जे उन नबी मांखे मोकिलियो जे मोहम्मद करीम जो तूं बि कलमो पढ़ियो मां बि कलमो पढ़ियो परेशानी जे आलम में दरवाज़ो बंदि कंदो पियो उहा न्याणी इहे जुमला ॿुधंदी पई आहे चौन सुभान अल्लाह उनी जगह ते हज़रत आसिम चवंदो पियो मां पंहिंजी घरवारी सां सलाह त कयां मसोरो त कयां न्याणी को पुछा त करे अचां नज़र त कजां अॼु अगरि को मिठी कंदो जे मां खानदानी माण्हू आहियां साल सां सलाह न कंदो न्याणी सां मसोरो न कंदो हे नबी पाक मोहम्मद करीम जा साहबा जीअं जो घर आयो जे मुंहिंजो भाटो हज़रत सैद नबी पाक जो पैगाम खणी आयो न्यापो खणी आयो नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा घरवारी के चवंदो पियो तुंहिंजो मसोरो कहिड़ो तुंहिंजी सलाह कहिड़ी सद के न्याणी ॼायन उहा न्याणी जुमला ॿुधंदी पई अब्बा फ़ैसिले करण जी ज़रूरत नाहे चौन सुभान अल्लाह न्याणी चवंदी अब्बा
तुझी न्याणी मां खुश नसीब आया कंहिंजो घोट चूंडे अबो चूंडे कंहिंजो घोट चूंडे अम्मा चूंडे मिट चूंडन चाचा मामा अब्बा ए मुंहिंजा अब्बास तुंहिंजे न्याणी जा भक्त निराला जंहिंजो घोट चूंड वारो मोहम्मद मुस्तफा नज़र कजा अब्बा पुछण जी ज़रूरत न आहे मशवरे जी ज़रूरत न आहे सद मांखे मंज़ूर अल्लाह अकबर कबीरा हा थी वई ईमान जे मस्ती में खुशी जे लहरन में लुडंदो लुडंदो नबी पाक मोहम्मद करीम दे आयो हुजूर फरमायो सद दे ताल आका मुंहिंजो त कम थियो चाचे मांखे हा कया नबी पाक फरमायो तैयारी कर अल्लाह अकबर कबीरा पर इमामुल अंबिया फरमायो सद सद नज़र कजा न्याणी शर्त विधो आ मुंहिंजो निकाह पढ़ण वारो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा हुजे चौन सुभान अल्लाह मुख्तलिफ उलमा इन वाक़े जी वज़ाहत कया नज़र कजा नबी पाक मोहम्मद करीम फरमायो सादा तुझो निकाह पढ़ंदो ही मोहम्मद मुस्तफा पर नबी पाक फरमायो सादा मता पान के सामने मां रंग जो सादो आ दिसण जो सादो आ नबी पाक फरमायो जदे बारात वठी करे मोहम्मद मुस्तफा हा तुझे आसम जे दरवाजे दे मोहम्मद मुस्तफा ईंदो मोहम्मद मुस्तफा ईंदो दिहाड़े अल्लाह मां मोहम्मद करीम दे हथ दे नौ मौजूदो ज़ाहिर कंदो नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा जने हजरत आसिम जे दरवाजे दे नबी पाक मोहम्मद मुस्तफा हजरत सैद के वठी करे ईंदो पयो अल्लाह अकबर कबीरा के घोट बनाए हा सहरन जे दरवाजे दे अपो वठी वने अम्मा गड हुंदी चाचा गड हुंदा मामा गड हुंदा सैद तुझे वफाउन का मां कुर्बान वन्या जेके घोट बनाए सिंगारे वठी जण वारो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा डाडा तो सुभान अल्लाह मां तवा क्यों ही पढ़ियो हजरत सैद साईं जरे हजरत आसिम जे दरवाजे ते आया नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा जदे जानी क्वार वारे जे दरवाजे ते ईंदा ॻोठ जा माण्हू निकिरी ईंदा मुहल्ले जा माण्हू निकिरी ईंदा पंहिंजा बि ईंदा परावा बि ईंदा सजणनि जा ॿार बि ईंदा दुश्मन जा ॿार बि ईंदा मां किताबनि में पढ़ियो हजरत आसिम साईं जे मुहल्ले जी हिकिड़ी दुश्मन जी न्याणी आ नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा हजरत आसिम जी न्याणी के चोंदी पई आ जेको तोके घोट मिलियो आ ॾाढो वॾो सुहिणो आ हुस्न में आला अखियूं भी सुहिणियूं चेहरो भी सुहिणो वार भी सुहिणा चमकदार चेहरो आ हते आसिम जी न्याणी चोंदी पई आ सोट मुंहिंजो आ मुंहिंजे चाचे जो बच्चो आ हा ॾिसण जो सादो आ इनी अंदाज़ के ॾिसी करे मुंहिंजो अबो त ॼण तां फिरियो हो अल्लाह अकबर कबीरा जने ये लफ्ज उन न्याणी जे कन ते पया जे घोट वडो सुणो आ पर गेरन जी न्याणी इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जे सहाबी जे हुस्न जी तारीफ कंदी पया चौन सुभान अल्लाह माता किताबन में पढ़ियो जदे हजरत आसिम साईं सिंगार जी करे इन दाढ़ी मुबारक हथ हणंदो पियो नबी पाक फरमायो ए पुट साद ओरे ता मां किताबन में पढ़ियो जदे हजरत सैद जी बारात हजरत आसिम जे दरवाजे दे ईंदी पई हजरत सैद सिंगार जी समार जी नबी पाक मोहम्मद करीम जे कदमन में आयो नबी पाक मोहम्मद करीम जी नजर हजरत सैद जे चेहरे ते पया नबी पाक फरमायो सद ओरे ता ओरे आयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ए नबूवत वारो सजो हथ मुबारक सद जे चेहरे ते घुमायो त माता भी दूर थी वई रंग भी चो चमकी पयो चौन सुभान अल्लाह नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जने हजरत सैद जो हजरत आसिम जे न्याणी सा निकाह थियो रुखसती जो टाइम सुभान अल्लाह जने रुखसती जो टाइम आयो हजरत सैद पांजी घरवारी वठी करे जने पांजे घर जे अंदर पोतो कखावा घड़ा सादा घड़ा नजर कजा अल्लाह अकबर कबीरा खजिए जे फरन जो मुसल्लो पियो मुसल्लो राय हेठ रखंदो पियो घरवारी पुछंदी पई छा कंदो पियो सैद अद ॾाढो सुहिणो लॻंदो पियो तुंहिंजे चेहरे जे रौनक जो अंदाज़ ई निरालो सैद तुंहिंजो त रंग भी सादो
सादो हो दंद भी वड़ा नबी पाक जो साहबी अर्ज़ कंदो पियो तुझे अपे मुझे चेहरे के ॾिसी करे इनकार कयो नबी पाक मोहम्मद करीम ने नबी पाक मोहम्मद करीम जा नबूवत वारा हथड़ा मुंह मुबारक लगा मुझे मुंह में चमक निकरी पईया अल्लाह अकबर कबीरा मुसल्लो रखी करे हजरत सर मुसल्ले रसूल ते आयो ज़ाल चोंदी पईया केड़ी नमाज पढ़ंदो पियो जे मां त सादो घुंडीदार गरीब यतीम अज नबी मोहम्मद करीम जे करे अल्लाह मुझी ग़ैबी मदद फरमाईया शुक्राने जी मां नमाज कीअं न पढ़ा चओ न सुभान अल्लाह मुसल्ले ते वेठो जदे पहिरीं रकात पढ़ी करे पूरी कया बी रकात जे ला क़याम में बीठो एडो हजरत बिलाल घटी में ऐलान कयो हय्या अलल जिहाद चओ न सुभान अल्लाह रकात पूरी करे दुआ जा कलमात चवंदो पियो अल्लाह तोखे त इल्म मां अॼु ख़ुशी जे लहरुन में अल्लाह मां घोट बंदी करे पंहिंजे घर आयो अल्लाह अॼु मुझे ख़ुशी जो मौक़ो पर इन दिल जे अंदर बिन शयुनि जी मोहब्बत न रही सघंदी ज़ाल भी प्यारी निकाह त करे आयो ॾींहुं भी पहिरियो अल्लाह मुझे कल्ब जे अंदर नबी मोहम्मद करीम जी मोहब्बत ज़ाल के चवंदो पियो अॼु तुंहिंजी कचहरी तुंहिंजी महफ़िल छॾे करे मां जहाद जे मैदान में वेंदो पियो नबी मोहम्मद करीम जो सदा ज़ाल भी घरवारी भी मोहम्मद करीम जी सहाबियाणी अल्लाह अकबर कबीरा चवंदी पिया सद ॻाल्हि त ॿुध मतां नओ घोट तोखे समझी करे जहाद तां तोखे वञण नदन रस्ते मां तोखे मथां मोटाइण नज़र कया अल्लाह अकबर कबीरा हज़रत अम्मा सद जी घरवारी समा सद जी घरवारी जेका पंहिंजे मथे ते चादर लाए करे हज़रत सद जे चेहरे खे लिपेंदी पई लिपेटी दी पईया सद चवंदो पियो छा कंदी पईया सद मतां तोखे नओ घोट ॾिसी करे मोटाइण इन जे करे निकाह थी हणाए कंहिंखे ॿुधाए जाना वञी मोहम्मद करीम जे मोहम्मदी काफ़िले में शामिल थी जा ता त फ़ख्र सां मुंहिंजो भी कंदो चो थी पए चओ न सुभान अल्लाह अॼु आलमनि जा जलसा हूंदा महीनो अगे चर्चो हूंदो मुल्लनि जो जलसो न वञा मतां नुक़सान थी पवे बम लगी पवई अल्लाह अकबर कबीरा मां बादन में चवंदो जे आलमनि जे कचहरी में वल्ला फज़ल रहमान जे हक़ वारे काफ़िले में मौत जियो सौदो सस्तो नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा माण्हू चवंदा मुल्ला ॾेखा जे ला बयान कंदा जे हथ में क़ुरान खणी करे बयान कंदे पोइ भी ज़ालिम चवंदा मुल्ला देखा तो करे जे इए हक जे मैदान में हक जा जुमला चवंदे मुल्ला देखा तो करे वञो त काॾे वञो मुझे हथ में कुरान नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा जेकरे मुल्ला फज़ल रहमान सॾु कयो तैयारी मुकम्मल चो कफन सिर सां ॿधी करे मैदान में ईंदासीं कुरान जे करे जान वई सौदो सस्तो अवां खे मालूमात राशिद महमूद सुमरे जे मथां ताज़ो हमलो जो असां के उस्ताद मोहतरम साईं सऊद साहब ॿुधायो इहो इशारो ए सुमरा साहब सियासत जो कम छॾे रे हक़ जा जुमला छॾे रे अल्लाह अकबर कबीरा त उनी राति राशिद महमूद सुमरे ऐलान कयो ए फज़ल रहमान जो काफ़िलो न बीठो न बेहंदो नारे तकबीर कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़ल रहमान अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़्बात ठरी वींदे जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़्बात ठरी वींदे सुता शींहं थो जागाए सुता शींहं थो जागाए चे पया जागी त खरी वींदे जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़्बात ठरी वींदे जमीयत ही जमाअत दा वलियन जी अमानत ॾाढा तो सुभान अल्लाह
अल्लाह अकबर कबीरा। नबी पाक मोहम्मद करीम जो साहबी हजरत सर जे चेहरे ते चादर लिपटी पया जिहाद जे मैदान में रड़ियूं करे नबी सां गॾु तलवार पियो हलाए। वो हजरत सर मां किताब ने पढ़ियो हजरत सर रड़ियूं करे ऐलान कंदो पियो ज़ालिम मां शादी त नहीं कया पर नबी मोहम्मद करीम जे करे जो खुशी मां छॾे करे नबी पाक मोहम्मद करीम जो साथ ॾिनो आ। हजरत सद ईमान जे मस्ती में बहादुरी जो इजहार कंदे शहीद थियो आ। नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा जॾहिं जिहाद वारो मैदान हेॾे होॾे थियो दुश्मन पंहिंजा लाशा खणी आ मुंहिंजे मोहम्मद करीम जा साहबा पंहिंजनि जा लाशा खणी आया। नज़र तक जा इमामुल अंबिया सिफ़न के चीरींदे गुज़रिया नबी पाक मोहम्मद करीम जी चादर ते नज़र पई आ। इमामुल अंबिया जे अखियुनि मां पाणी वही आयो। नबी पाक जो साहबी अर्ज़ कंदो पियो आका अवां जे अखियुनि में गोड़ा। नबी पाक फरमायो हिन जवान जो जिस्म तमां छो न खणी आयो आका हे त पंहिंजो त कोन पियो लॻे। नबी पाक फरमायो मुंहिंजे चेहरे ते चादर आहे मां मोहम्मद मुस्तफा नबूवत वारे कुवत ताक़त वारे रोशनी जे अंदर सुञातो आहे हे मां मोहम्मद करीम जो सदा चओ न सुभान अल्लाह। वो हजरत सैदा रब्बे मोहम्मद जो कसम हजरत सैद वो सहाबिया जो निकाह पढ़ण वारो मुंहिंजो मोहम्मद आ जो जनाज़ो पढ़ण वारो मुंहिंजो मोहम्मद आ जेके कब्र में लाहिण वारो मुंहिंजो मोहम्मद आ जॾहिं दफन करे इमामुल अंबिया निकिरी आया त नबी पाक मुर्गी पया। हुजूर फरमायो मां मोहम्मद मुस्तफा मथे जो नज़र कया चाजे करे तमां सां जे नज़र में ऐं नबीअ जे नज़र में ज़मीन आसमान जो फ़र्क़ हुंदो आ। अल्लाह तबारक व तआला नबी के नबूवत दे करे पावर दींदो आ कुवत दींदो आ ताकत दींदो आ। नबी पाक फरमाईंदा मां मोहम्मद मुस्तफा जने मेराज करे मां मोहम्मद मुस्तफा मोटी आयो त मां मोहम्मद मुस्तफा कारी रुञ में परे का मोहम्मद अकबिल भी सुञाणींदो। यो नबी जे नबूवत जो पावर आ। ये इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा सहाबा अल्लाह अकबर कबीरा इन कुरान जेला एडी कुर्बानी आ मां वाके के अधूरो छडियो पे वन्या प्रेम जी कमिया नजर कजा। अल्लाह अकबर कबीरा इन कुरान जेला सहाबा जी कुर्बानी इन कुरान जेला सहाबा जे जान इज्जत जी कुर्बानी बुखारी जे अंदर इंदो आ जुल्द नंबर अव्वल सिफो नंबर 10 नबी पाक फरमायो अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदी औ कमा काल। नबी पाक फरमायो हकीकी मुसलमान हुआ जेदे हथन ऐं ज़बान का मुसलमान महफूज न हथन सां कंहिंजो कत्ल न करे ज़बान सां कंहिंजी गिला न करे तमां असांजे हथन ज़ुल्म करे छॾिया नज़रुनि कीस करे छॾिया पेरनि सितम करे छॾिया। अल्लाह अकबर कबीरा जवां के मालूमात आ तमां असांजी मुसलमानी तमां असांजो ईमान इन्ही जगह ते बीठो आ। मियां वाली जे अंदर 7 ॾींहंनि जी न्याणी ज़ालिम 5 गोलियुनि जो खाज बणाई हे तमां असांजी मुसलमानी आ। असांजे मदई जे अंदर बकरिन जे पुराणे तकरार तां 9 जवान क़त्ल थिया पंहिंजे सखर जे अंदर शेख बरादरी जे दोस्तनि जे अंदर हावड़नि जे तकरार तां 5 मर्द सही औरत सजवान हलिया विया हे तमां असांजी मुसलमानी आ। हे तमां असांजी गैरत आ। नबी पाक जी तालीम काथे बीठी आ तमां असांजो किरदार काथे बीठो आ। नबी पाक जो सहाबी हजरत अब्दुल्ला इब्न उमर ॾाढा तो सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला इब्न उमर तो फरमाए मां इमामुल अंबिया दा काबे जो तवाफ पियो कयां नबी पाक फरमायो ए काबतुल्ला तुंहिंजी भी इज्जत मथे आ अज़मत मथे आ हुरमत मथे आ पर नबी पाक फरमायो ए अल्लाह जा काबा हा हिकड़ी दुनिया में हस्ती आ जंहिंजी हुरमत काबतुल्ला खां भी मथे आ। हज़रत अब्दुल्ला इब्न उमर तो फरमाए मां कन्नन जूं टोटियूं खोले नबी पाक मोहम्मद करीम दे तवज्जो कयो आ। चओ न सुभान अल्लाह। नबी पाक इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा शफकत वारो नबी आ। फज़ले रब्बुल ओला फज़ले रब्बुल ओला और क्या चाहिए मुस्तफा मिल गए
और क्या चाहिए। दादा तो सुभान अल्लाह साहबी तो फरमाए हुजूर फरमायो ए काबतुल्लाह तुझी भी हुर्मत वडिया, तुझी भी इज्जत वडिया, तुझी भी अजमत वडिया, पर नबी पाक मोहम्मद करीम फरमायो ए काबतुल्लाह एक मुसलमान जी जान जी कीमत। नबी पाक फरमायो एक मुसलमान जी जान, एक मुसलमान जी इज्जत, एक मुसलमान जी अजमत, एक मुसलमान जी लज्जे आबरू जी हुर्मत अल्लाह जे काबे खां भी मथे आ। नबी पाक मोहम्मद करीम जो ऐलान मुफ्ती मोहम्मद तकी साहब लिखियो आ जे ना को कई मुसलमान जो कत्ल कयो आ जो तो उन अल्लाह जे काबे जा टुकर कया के जी जमीन फबाई जो उन अल्लाह जो काबो डायो के जो हक दबायो जुल्म कयो कीसो कयो। नबी पाक फरमायो अज़्ज़ुल्मु ज़ुल्मात यौमल क़ियामा। नबी पाक फरमायो जुल्म वारा मानो कयामत वारे ॾियारे अंधेरे में हूंदा उंधारे में हूंदा। नबी पाक मोहम्मद करीम जो ऐलान चौन सुभान अल्लाह। साहबा कुरान जी दामन वरतिया नजर कजामा वादन में चौधवा अबू बकर मोहम्मद करीम जो कलमो पढ़े करे कुरान जी दामन वर्दे सिद्दीक बन जियो, उमर फारूक बन जियो, हजरत उस्मान नबी जी दामन वरतिया ज़ुन्नूरैन बन जियो, अली हैदर करार बन जियो, हजरत हमजा सईद शुहदा बन जियो, हजरत खालिद बिन वलीद मोहम्मद जी तलवार बन जियो। चौन सुभान अल्लाह। अली अबी दामन वरतिया है न कुरान वारी चौन सुभान अल्लाह। चाहे करे असा आले बैत के भी मनवारा, आले मोहम्मद के भी मनवारा, असहाबे मोहम्मद के भी मनवारा, अज़वाजे मोहम्मद के भी मनवारा। मता को एरो गेरो नथू खैरो चले वहाबी अली के न मनींदाली रब्बे मोहम्मद जो कसमा मुजा बई हथ रब दे कुरान दे मता। अली कुरान जो दीवानो, अली तौहीद जो परवानो, अली तो हुआ जरे जहाद दे मैदान में तलवार खड़ी करे लोडाईंदा दुश्मन जा बुजू भनी विजंदा वो हजरत अलिया माबादन में चोंदो अली अलिया हक जो वलिया शेरे जलिया असा भी वर्ती अली वारी गलिया, अली हाजिया, अली काजिया, अली आलिमा, अली आबेदा, अली जाहिदा, अली साबेरा, अली शाकिरा, अली मुहक्किका, अली मुदक्किका, अली काजी, अली काजी, अली नमाजी। मां सोहणे अली जो गुलाम हां, मां सोहणे अली जो गुलाम हां, हसन हुसैन जे बाबे साईं खे तकंदो मां सलाम हां। मां सोहणे अली जो गुलाम हां। ॾाढा तो सुभान अल्लाह, ॾाढा तो सुभान अल्लाह। जे हजरत अली जो मकाम बयान कंदे जे वहाबी देखावा जे ला बयान कंदा दी मुझे हथ में कुरान जे मां हजरत अली जो बयान देखा दिला कया बो अल्लाह मुझी दुनिया आखिरत बिगाड़े बई हथ कुरान जे मथा रब्बे मोहम्मद जो कसम मां बादन में चोदो दुनिया हजरत अली जे इश्क जो नालो इस्तेमाल करे दुनिया के लुटियो आ जे फांसी जे फंदे के मथे जो झूमर समझी अली जी तारीफ गाइया जवान जमीयत जा। चओ न सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने सहाबा, शाने अहल बैत, शाने अलीउल मुर्तज़ा। वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया, वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया। हस हस के राखता विच, हस हस के राखता विच सर जान है कटाया। वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया। ॾाढा तो सुभान अल्लाह। मौजू हलंदो पियो आहे अली अलिया। शाम जे मुल्क मां हजरत अली जे इमामत में हिकिड़ो काफ़िलो आ।
हजरत अली मुसल्ले रसूल ते आ चो न सुभान अल्लाह जेको अजो अली जे मोहब्बत जी दावा कंदो आ मुसल्ले ते माकोड़ो चक हणंदो यारो रकात भुली वेंदो हजरत अली तो उहो कंधारा जे तीरन तलवारन जे बारस में अल्लाह जी नमाज में सदिया चो न सुभान अल्लाह हजरत अली जे का हजरत अली रे शाम जे मुल्क मां काफिलो आयो हजरत अली इमामत वारे मुसल्ले ते आ नमाज पूरी कया सलाम फेरियो आ काफिले जे विच कतार मां नौजवान हजरत अली जे चेहरे दे घूरे घूरे तकींदो पियो आ हजरत अली हिकमत वारा गुर सिखाई नबी पाक गवा नबी पाक जो सहाबी हजरत अली उठी आयो चाजे करे मां अली जे चेहरे में सारो कतार वडे तवज्जो सां ॾिसंदो पियो आ अली तू आ या को ॿियो आ अली त साॻो आ अली ख़ैबर वारो किलो तू फतह कयो आ हा मां अली कयो आ उहो दरवाज़ो जेको 80 इंसान खणी न सघिया हा अली तू हिकड़े हथ दा खणी करे फिटो कयो आ अली साॻो आ या अली ॿियो आ हज़रत अली फरमायो अली त साॻो आ ज़मानो साॻो आ वक्त साॻो आ हज़रत अली फरमायो जंहिं टेम ते अली दरवाज़ो उखाड़ियो आ उन टेम ते अली जी जिस्मानी ताकत नहीं अली जे ईमान जी ताकत ही चो न सुभान अल्लाह हजरत अली उहो साहबिया हजरत अली के हिन उम्मत जो इमामुल अंबिया जज सजो आ चो न सुभान अल्लाह हजरत उमर जो ज़मानो आ मां बाद में चवंदो आ उमर वा त उमर आ न त मौत आ उमर भी उमर आ उमर नबी पाक जो उहो सहाबिया जे गलन सां जे घटन सां उमर ईंदो हो शैतान भी राहूं छड़े वेंदो हो वो हजरत उमर आ हजरत उमर जो ज़मानो आ चो न सुभान अल्लाह तुम्हें यारो मुबारक उमर इब्ने खत्ताब आया उमर इब्ने खत्ताब आया खुदा से मांगा था मैंने दुआओं का जवाब आया उमर इब्ने खत्ताब आया है तो अनी तो बिछा दो पर की राहों पर उमर आया है न जाने को खुदा का इंतखाब आया उमर इब्ने खत्ताब आया हजरत उमर जो ज़मानो आ चो न सुभान अल्लाह हिकड़ी पाड़े जी औरत आ हजरत उमर ने दां खणी आई उमर वक्त जो हाकिम आ अदील हुक्मरान रात देर सां मुझे घर जो दरवाजो करजो दर ते आयम सजना मुझे पाड़े जा नौजवान मुझे मुड़स के चोरी ते वठी आ पाड़े वारा मोटी आया पर मां वारो मुड़स मोटो न आहे 3 ॾींहं गुज़री आ कत्ल जो शक आ नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा अज कोर्ट जे अंदर सालों साल केस हलंदा जुतिन जा तराग सी वेंदा पर जज ज़ालिम केस हल न कंदा हज़रत उमर उहो जज थक में केस जा हल कढंदो चो न सुभान अल्लाह हज़रत उमर फरमा अम्मा खबर आना ये उमर जी अदालत आ फारूक आदम जी अदालत आ हज़रत उमर शनी के घुरायो पर हज़रत उमर पुछी थकजी पियो पर ज़ालिम मंजन कोन पिया अचानक आयो मुंहिंजो हैदर चो न सुभान अल्लाह हज़रत अली अर्ज़ कंदो पियो आ उमर हे फैसलो मुझे हवाले कयो आऊं पियो उकलाया इन मां इहा माना न वठजो उमर में सलाहियत न हुई हा जेको अल्लाह जड़ा कम वठे रब जी मर्ज़ी आ असां के पढ़ायो त हिक उस्ताद केडे बुखारी पढ़ी केडे तिरमिज़ी पढ़ी केडे जलालैन पढ़ी नज़र कया मदरसो सागो आ गुलशन सागो आ बाग सागो आ कि इमाम बणजी आ कि खतीब बणजी आ कि मुअज़्ज़िन बणजी आ कि मुअल्लिम बणजी आ कि मुदर्रिस बणजी आ कि फ़क़ीह बणजी आ कि मुहद्दिस बणजी आ कि मुफ़स्सिर बणजी आ कि मुहक़्क़िक़ बणजी आ जेको अल्लाह जहिड़ो कम वठे रब जी मर्ज़ी आ नज़र कजां हज़रत अली आयो उमर फ़ैसिलो मुंहिंजे हवाले कर सजना नौजवान हज़रत अली छा कंदो आ पंजन खे अलॻि करे हिक खे अलॻि कयो अथई जेके
जेके 5 अलग कया दई मस्जिद नबवी जे हिक हिक पिलर सां बधंदो आयो हिकड़ो जेको बची वियो उनके कुंड में खणी आ हज़रत अली फरमायो हक गाला नरमी जो मामलो थीनो जो अली जी अदालत आ अली पुछंदो पियो आ हक गाला अली मां कत्ल कोन कयो आ माखे लगे तो पियो नज़र त कजा तू कत्ल कयो आ पर हज़रत अली सां मनींदो कोन पियो आ हज़रत अली तुझो वाह जो अकल आ अली नुक्तेदान सहाबी आ अली अकलमंद सहाबी आ अली दानाओ सहाबी आ अली जेको इल्म सिखियो आ उस्ताद मुहम्मद आ तकवा हासिल कई आ उस्ताद मुहम्मद आ परहेज़गारी मिली आ सिखियो मुहम्मद का नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा हज़रत अली छा कंदो आ कुंड में अकेले के खणी आ हज़रत अली कावड़ में जुमला ॻाल्हाया अल्लाह अकबर कबीरा 3 मरतबा अली कावड़ जज्बात में जुमला चया जेके बाहर मस्जिद नबी में बधा वेठा हिक तां कया अली कावड़ में थो ॻाल्हाए लगे तो असां वारे यार कम लाहे छॾियो हालांकि उन ॻाल्हि मनी न आहे हज़रत अली उन्ही खे छॾे करे जीअं जो ॿाहिरि आया तहां कंदा अली कत्ल असां कयो आ नरमी जो फ़ैसिलो फरमा हज़रत अली जड़ा के फैसला ही न करे सकंदो सुभान अल्लाह हज़रत उमर जो हज़रत उस्मान जो ज़मानो आ चओ न सुभान अल्लाह हज़रत उस्मान जो ज़मानो आ को शख्स आयो उस्मान अल्लाह जी कुदरत इया थी पई माके बखर वारियो हिक रात में हुनके भी बार जाओ आ रात जो वगड़ो आ दियो पियो बरे कुकड़ जो थी दियो पियो किरी दियो पियो भजी उधारो थियो बई बार गड पया नजर कजा ए उस्मान बार त बई मुंजा पर हिकड़ी मां जे सालन मां हिकड़ी घरवारी चलाकी करे बार तब्दील कयो आ हुअ थी चए पुट मुंजो आ न्याणी तुंजी आ हुअ थी जे नन्ना न्याणी तुंजी आ तमा भी न्याणन वारा वेठा हो रब्बे मोहम्मद जो कसम मां कसम खणी तो चवा त न्याणी पुट रखो मथे आ चौन सुभान अल्लाह अते मूसा जो ज़मानो आ अल्लाहु अकबर कबीरा हकीकत मां साईं ॾिठो जेको मां ॻाल्हायो तो ॿुधो अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह चौन सुभान अल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते विंदो पयो आ कोहे तूर ते विंदो पयो आ ते शख्स अर्ज़ कयो मूसा काॾे विंदो पयो आ नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो वञा तो रब करीम सां कोहे तूर ते कलाम करण जे लाइ मूसा माके रब करीम न्याणिन जा त धण ॾेई छॾिया पर पुट ला सकंदो पयो आ अल्लाह अकबर कबीरा हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो अल्लाह फलाणो तुंहिंजो बानो अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा मूसा अर्ज़ कंदो पिया अल्लाह न्याणियूं त तूं रब करीम अता कयूं अल्लाह पुट ला सकंदो पियो आ अल्लाह पाक फरमाया मूसा मां अल्लाह पुट ॾेई करे कुराड़े अबे अम्मा जो दुनिया में सहारो बनाईंदो आ रब फरमाया मूसा जेके मां अल्लाह छड़ियो न्याणियूं ॾींदो आ तंहिंजो सहारो मां अल्लाह पाण थींदो आ चओ न सुभान अल्लाह नजर तक जा वाक्यो पूरो क्या मां पंहिंजी ॻाल्हि ख़त्म पियो कयां अते उस्मान जो ज़मानो आ उस्मान ॿार त ॿई मुंहिंजा पर हूअ चवंदी पई आ पुट मुंहिंजो आ न्याणी तुंहिंजी आ सही ॿार त ॿई मुंहिंजा पर माइन जो जहिड़ो कोन थो वञे इन ॻाल्हियुनि ते साईं गुलाम मुस्तफा रोशनी विझंदो मां ॾिसां थो कि अहिड़ा हूंदा जेके कुझु धक लॻंदा हूंदा माइन जो जहिड़ो बि दलाह बना दे हज़रत उस्मान खत लिखियो हज़रत अली दे दुनिया जा सब वली कठे कर तू भली पोए बेशान में अली मथे मथे बबुरले वारा सादा तू काथे अली जो शान बयान कनो है तो सुभान दुनिया जा सब वली कठे कर तू भली पोए बेशान में अली मथे मथे वरी हीअं बि चयो मां मने जो न है दर के अखिन खां काणो
अली आहे राणो ऐं नबीअ जो वन्याणो सिराज अलीअ जो पयो शान गाइबो अब्बासी है दरी सदाए लिखी सा मालिका अली जा मर्तबा हर मैदान में अली मथे मथे अत उस्मान सही खत लिखो हजरत अली दे हजरत अली आया हजरत अली फरमाए भाई घर वारो तुंजो सही भाई घर वारो मुंजो हजरत अली फरमायो वन बिन्ही ज़ालन जी थन्यो कढिया त मां अली फतवा दे चओ चओ सुभान अल्लाह ये अजु जो कादी ना है महबूब मोहम्मद करीम जो सहाबी हजरत अली जो काजी ॾाढा जो सुभान अल्लाह आयो हजरत अली फरमायो हाने हिन औरत जी थन जो भी वजन कर हिन जो भी वजन कर हजरत अली फरमायो जहि माई जी थन जो वजन या पुट जी औलाद इन्ही जी या मां पंहिंजे पाक नबी मोहम्मद को ॿुधो आ जे औरत के अल्लाह पुट जी औलाद अता कंदो आ उन माई जी थन जो वजन थी चवना सुभान अल्लाह असा आले बैत मोहम्मद के मनण वारा असहाबे मोहम्मद के मनण वारा मुजो अकीदो आ मुझे वर्णन जो अकीदो आ असा उलमा देवबंद वारन जी ते सीधे काई भी नमाज मुकम्मल न थींदी आ जे सीधे आले मोहम्मद जो जिक्र न हो असा जी जोर नमाज फजर नमाज इशा नमाज मगरिब नमाज अजीजो असा जे नमाज ते सीधे मुकम्मल न थींदी आ जे सीधे आले मोहम्मद जो जिक्र न होंदो आ रब्बे मोहम्मद जो कसम आ तू पंजतन के पाक मनींदो आ मुजो ईमान है अकीदो आ त मुझे मोहम्मद जो सारो घराणो पाक चओ चओ सुभान अल्लाह अना टे मुझे मां गालाया से न वरदान मां कोन ॾिठो साईं छो त वॾो थी करे मुझे वॾो एहतराम कंदो आ प्रोग्रामन में अल्लाह तबारक व तआला संजन जी उम्र में सेहत में बरकत फरमाए जेको मां गालायो तो बुधो अने मां तर्जुमो कोन कयो जे मफहूम जे मां पांजे टॉपिक ते हलां पियो अने अच्छा हां जेको मां गालायो तो बुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए मुजी हाज़री दोस्तन जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन ई मेहनतों कावशों कोशिशों अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए जे भी दोस्तन सा जमा सगुरी तावन कयो अल्लाह जे माल में उम्र में जिंदगी में बच्चन में बरकत फरमाए अरे माली न दे गाली अरे माली न दे गाली हमने बिगाड़ा है क्या तेरा ये चमन है सैर करने का न घर तेरा न घर मेरा हिन भलारी जुए मां व्या केई लाल लॾे न पोढ़ पते न जवानीअ ते न सजे न जॾे सिराज मौत को छॾे आख़िर राही राह जा वमा